नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। तहां सां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त इलेक्शन कमीशन कराची जूं अध खां वधीक पोलिंग स्टेशनूं निहायत हसास करार ॾेई छॾियूं आहिनि। कराची जी पोलिंग स्टेशन्स जे हवाले सां नाज़रीन तहां खे आगाह पिया कयूं त इलेक्शन कमीशन कराची जी 4882 मां 2502 पोलिंग स्टेशनूं निहायत हसास करार ॾिनियूं आहिनि। नाज़रीन, इंतहाई हसास करार ॾिनल पोलिंग स्टेशन्स में कोरंगीअ जूं 732, ओभर ज़िले जूं 697, ॾखण ज़िले जूं 484 ऐं ओलह जूं 237 पोलिंग स्टेशनूं शामिल आहिनि। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त सेंट्रल ज़िले में निहायत हसास पोलिंग स्टेशन्स जो अंग 244 आहे। सभ खां घटि 108 निहायत हसास पोलिंग स्टेशनूं मलीर में आहिनि। आम चूंडुनि जे सिलसिले में इलेक्शन कमीशन अहम इजलास ॿीहर तलब करे वरितो आहे, जंहिं में निहायत हसास पोलिंग स्टेशन्स बाबति सिक्योरिटी प्लान तरतीब ॾिनो वेंदो।